अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु तव्हांखे असां उहा जॻह ॾेखारींदासीं सऊदी अरब में मदीना शरीफ़ खां जेका 7-8 किलोमीटर परते आहे, ईअं न था? सो 15-20 किलोमीटर आहे, तक़रीबन 15-20 किलोमीटर आहे। असांजे दोस्त से मामो थे सम्झो असांजो इंजीनियर अब्दुल फताह लगारी हेड चिकीस दिस इज न्यूट्रल। असां उन जगह ते वेठा आहियूं जिते गाॾी ऑटोमेटिक पाणी हलंदी आहे बग़ैर कंहिं रेस जे गेयर जे। हिन खे ॾिस न्यूट्रल थो कयांसि। बिल्कुलु ईअं तव्हां गाॾी खे तव्हां ॾिसंदो हीअं न्यूट्रल आहे, बिल्कुलु फ्री गाॾी आहे। ॾिसो बिल्कुलु फ्री गाॾी बीठी आहे बिना कंहिं रेस जे। असां पेर हटाए छॾियो रेस तां। पेर बि रेस तव्हां सम्झो खयल आहे, समझ बाक़ी खयल आहे सची भॼी में बिल्कुलु खयल आहे। ॾिसो तव्हां बिल्कुलु क्लियर आहे। उन्हनि खे ॾेखारियो गाॾी हले ऐं गाॾी ॾिसो पाण ऑटोमेटिक शुरू थी विया हलणु बिना रेस जे। रोड कंहिं शइ तव्हां रोड बि ॾिसो बिल्कुलु सिधो आहे, क्लियर आहे ऐं का चाढ़ी बि कोन्हे, का लाई बि कोन्हे जंहिंसां गाॾी खे अटैक थिए कुझु थिए। काफ़ी माण्हू हिते आहिनि ऐं हीअ गाॾियूं ॾिसो हीअ पाण चेक करे रहिया आहिनि हिते कीअं गाॾियूं हलनि पियूं। हीअ गाॾियूं ॾिसो पाण ई हलनि पियूं आहिस्ता आहिस्ता, ऐं गाॾी जी रेस जेका आहे पाण ई आहिस्ता आहिस्ता वधंदी वेंदी। ऐं हीअं तव्हां ॾिसो गाॾी जी स्पीड 20 ते आहे बिल्कुलु। कुझु देरि खां पोइ पाण ऑटोमेटिक स्पीड गाड़ी जी वधंदी वेंदी। या अॻिते हूंदी या मथे थींदी, न मथे छो न थींदी। असां गॾु दानिश नज़ीर साहब गॾु वेठो आहे गाॾी में। जेका गाॾी दानिश नज़ीर साहब जी आहे उहा असीं ड्राइविंग करे रहिया आहियूं हींअर। मर्सिडीज़ गाॾी आहे साईं जन जी मर्सिडीज़ गाॾी आहे। ड्राइविंग अब्दुल फताह लगारी करे वियो जेको पाण मदीना शरीफ़ में इंजीनियर आहे। हे ॾिसो गाड़ी जी बिल्कुलु तव्हां दोबारा ॾेखारींदा, गाड़ी बिल्कुलु फ्री आहे, न्यूट्रल ते आहे गाॾी। ऐं असांजो रेस ते या ब्रेक ते पेर कोन्हे, ॾिसो बिल्कुलु फ्री आहे। ऐं गाॾी ॾिसो ऑटोमेटिक पाण जी स्पीड वधी चुकी आहे हींअर, पहिरियां 20 ते हाणे 40 ते पहुची वई आहे। अहिड़ी का लाई बि कोन्हे जेका गाॾी जी पाण ई भॼे करे। हिन लाइ खे वादी बेदाब चवंदा आहिनि ऐं कंहिं वरी हिन खे वादी जिन बि चवंदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि हिते रुॻो जिन आहिनि जेको गाॾी खे छिकनि था ऐं गाॾी पाण ई अॻिते हलणु शुरू थी वेंदी आहे। असीं पाण महसूसु पिया कयूं त अहिड़ी का शइ कोन्हे, लाई बि कोन्हे, वधीक अलाह थो ॼाणे त हिते छा आहे, पर गाॾी पाण ई स्पीड वधंदी थी वञे साण। 40 पहिरियां 20 40 हाणे 60 ते अची पहुची आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसो कांटो वधंदो थो वञे। ऐं हिते इलाइक़े में रुॻो चौधारी जबल ई जबल आहिनि, अहिड़ी का ख़ासि आबादी बि कोन्हे, न को केरु सिर्फ़ु माण्हू अचनि था पिकनिक ते ख़ासि तौरु हिन रोड खे ॾिसण लाइ। छाकाणि त गाॾी पाणी हलंदी आहे, अलाह जी कुदरत आहे, अलाए हिते जिन आहिनि, अलाए छा आहे का ख़बर पए कोन थी। हक़ीक़त आहे। ॾिसो बिल्कुलु गाॾी जी स्पीड बिल्कुलु वधी वई आहे। हाणे 70 ते अची पहुती आहे। गाॾी में का असां रेस बनाए ॾिनी न, असां बिल्कुलु पेर असांजा परे आहिनि, तव्हां ॾिसी सघो था ब्रेक ऐं रेस। ऐं गाॾी बिल्कुलु फ्री आहे। तव्हां ॾिसो ब्रेक खे हाणे ब्रेक तव्हां ॾिसो स्पीड हाणे बिल्कुलु 80 ते पहुची चुकी आहे बग़ैर कंहिं रेस जे। न्यूट्रल आहे बिल्कुलु गाॾी फ्री आहे असांजी, न्यूट्रल ते बीठी आहे। हीअ तव्हां ॾिसो हाणे असां ब्रेक ते पेर रखंदासीं छो त गाॾी स्पीड पाण ई वठे पई, स्पीड तमामु घणी। असां ब्रेक ते पेर रखियो आहे छो त गाॾी कंट्रोल मां निकिरी न वञे, किथे नुक़सानु न करे विझे। दानिश साहिब जी गाॾी मर्सिडीज़ 100 ते पहुची वई। हाणे तव्हां ॾिसो 100 ते गाॾी पहुची चुकी आहे, बिल्कुलु कांटो तव्हां ॾिसो ही 16 ही मोड़ बि आहे हिते, तव्हां मोड़ ॾिसी सघो, का लाई कोन्हे, रोड आहे क्लियर आहे। असां ब्रेक ते हाणे पेर रखी चुका आहियूं छो त हिते स्पीड गाॾी तमामु स्पीड वधी वई आहे। मोड़ बि आहे इन करे को नुक़सानु न थी पए, स्पीड तमामु वधी वई आहे। पाण ई तव्हां ॾिसी सघो था ब्रेक ते पेर आहे असांजो। हीअ असां अॻियां गाॾी ॿी भले पई ॾिसो बिल्कुलु कंहिं बिना कंहिं रेस जे सभु हीअं वेठा आहिनि। गाॾी ऑफ लॻी पई, ऑन लॻी पई आहे, सिर्फ़ु फ्री ते आहे। का लाई बि कोन्हे हिते। कुदरत जो करिश्मो आहे, तव्हां ॾिसी सघो था हिते जेको ड्राइविंग कयो आहे असांजो इंजीनियर अब्दुल फताह लगारी साहिबु, जेको गाॾी कंट्रोल करे वेठो आहे। दानिश साहिबु डप मां गाॾी हलाए कोन पियो छो त थी सघे गाॾी कंट्रोल मां निकिरी वञे, इन करे सफ़ा पोइतनी वेठो आहे। हीअ ॾिसो वेठो आहे दानिश साहिबु, पाण खिले वेठो। 100 ते स्पीड अची जल्दी कर, मां ब्रेक छोड़ा है। ॾिसो गाड़ी हींअर 110 ते पहुची चुकी आहे। असां
गाड़ी के तमाम ब्रेक ते पैर रखी चुका छो त सामू रश भी है गाड़िन जी तो आई दिसो सामू रश है गाड़िन जी असा के ब्रेक ते पैर मजबूर रखनो पियो ये दिसो पोया गाड़ी है जेका बस ही असा तो दिखारे कोन सकियासी बस पोया पानी रिवर्स में वने भई असा थोरो स्पीड में गाड़ी निकरी वई पानी स्पीड वधंदी वने जिन छिता न चाहे का खबर पे कोन थी वरी ब्रेक आई जितने गाड़ी वरी मथे असा ब्रेक चिको सी पो गाड़ी असा के जबरदस्ती चिके वई जेका गाड़ी स्पीड या रसी दिया 80 का टुपी वया 90 ताईं पहुंची आ तमाम दिलकश नज़ारो आ ॾिसो तव्हां को जबल ही जबल आहिनि बेहतरीन मंज़र आहे जो घुमण जे हिसाब सां ऐं जिननि जे हिसाब सां तव्हां ॾिसी सघो था को जबल ही जबल आहिनि स्पीड हाणे ॾिसो 90 खां टुपण वारी आहे 100 ते पहुचण वारी आहे बिल्कुलु गाड़ी बिल्कुलु सां ॿई पैर परे आहिनि हीअ ॾिसो तव्हां स्पीड वधंदी थी वञे गाड़ी न्यूट्रल आहे तव्हांखे बार बार ॾेखारियो त तव्हां जीअं यकीन कयो हाँ ॾिसो तव्हां बिल्कुलु तव्हांखे साम्हूं बि ॾेखारे रहिया आहियूं गाड़ी लाइ बि कोन्हे जे लाइ जे ज़ोर ते मां गाड़ी स्पीड वठे लाइ बि कोन्हे हिते रुगो जबल ई जबल आहिनि तमामु बहितरीनु इलाइक़ो आहे जिननि जो इलाइक़ो आहे जिननि जो दानी साहब डप मां गाड़ी हलाए कोन थो जिन वठ न करे जिन मथां गाड़ी छिके वञनि मथे मसलो न थी पए ये साहब अब्दुल फताह लगारी साहब गाड़ी स्पीड 100 जे बराबर 100 तक पहुंचण वारी आहे 100 खां मथे वञे थी पर असां उन वञण नथा छो कंट्रोल करण जे लाइ गाड़ी स्पीड वधंदी थी वञे 120 130 160 ताईं गाड़ी स्पीड वठे थी पर असां 100 ताईं 100 खां मथे गाड़ी खे वञण कोन था ॾियूं मजबूर असांखे कंट्रोल करणो थो पए गाड़ी खे थी सघे नुक़सान न थी पए जे करे असांखे मजबूरन गाड़ी जे ब्रेक ते पैर रखणो थो पए त जीअं गाड़ी कंट्रोल मां न निकिरी वञे इन वीडियो में कैमरामैन वफ़ा यामिल लगा रहा है तव्हां सां गॾु जेको तव्हांखे वीडियो रिकॉर्डिंग करे ॾेखारे रहियो आहे ऐं ड्राइविंग जो असां इंजीनियर अब्दुल फताह लगारी साहब जेको मदीना शरीफ़ में इंजीनियर आहे पाण ऐं गाॾी माशाल्लाह असांजो दानिश नज़ीर साहब जी आहे जेको पाण गाड़ी वेझे नथो अचे पोयां वेठो आहे ट्रप में गाड़ी स्पीड 100 ते पहुची चुकी आहे बिल्कुलु का लाई कोन्हे तव्हां साम्हूं ॾिसो रोड आहे तव्हांजे बिल्कुलु साम्हूं गाड़ी स्पीड वधंदी थी वञे साम्हूं ॾिसो बिल्कुलु ज़बरदस्त नज़ारा आहिनि साम्हूं गाड़ी असांजे साम्हूं हले पई असांजी गाड़ी खयो पई अचे कम खे साम्हूं जो गाड़ी हले पई उहा ड्राइवर जे कंट्रोल में आहे ब्रेक ते पैर अथसि स्लो थो वञे तमामु ख़ूबसूरत नज़ारा आहिनि तव्हां ॾिसी सघो था जबल आहिनि ॾिसो बाग तव्हां ॾिसी सघो था गाड़ी हले रही है पानी ॾिसो तव्हांखे ॿीहर साइड ॾेखारियो असांजो को ब्रेक पैर कोन्हे को बिल्कुलु गाड़ी फ्री पे हले गाड़ी फ्री है बिल्कुलु ये गाड़ी स्पीड वाली है पानी असां आगे में असां ब्रेक ते पैर रखी चुका आहियूं तो गाड़ी स्पीड पाणी वधंदी थी वञे खजूर जा बाग ॾिसो खजूर जा बाग आहिनि हिते हिनखे वादी बैदा ऐं वादी जिन बि चवंदा आहिनि काफ़ी माण्हू जिन जे करे मशहूरु आहे तमामु जॻह ई छो त गाड़ी पाणी हलंदी आहे तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे हिते शायदि तव्हांखा कैमरा परे आहे उन जे करे तव्हांखे साफ़ नज़र न अची सघे तमामु ख़ूबसूरत खजूर जा बाग आहिनि ऐं
तमाम बेहतरीन मौसम भी आहे हींअर जबल आहिनि ॾिसी सघो था का लाई चाढ़ी कोन्हे जबल ॾिसो जबल बताओ असां गॾु असां हाणे एसियन जी हद जेसिताईं गाॾी पाणी हलंदी असांजी गाॾी तमामु ॾिसो पाणी स्लो थी वञे पाणी जेका मख़सूस हद आहे हुनजी एसी ताईं तव्हां पोल ॾिसी रहिया आहियो हिते जी हद ख़तम थी ऐं हाणे असांजी गाॾी जेका आहे हलाइणी पवंदी हा रेस असांजो पेर आहे तक़रीबन 4-5 किलोमीटर 6 किलोमीटर जेका गाड़ी पानी हलंदी आहे ऐं साम्हूं जेको डैम आहे हिते पाणी जो ही डैम आहे पाणी जो त वाई तो ॾिसो था टिको टिको पोल नमूने इहो सॼो जेको डैम ठहियल आहे पाणी जी बचत ख़ातिर